ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 10 अध्याय जे 2 भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी श्री रामचंद्र जी जीवन लीला ॿुधाईंदे राजा परीक्षित के ॿुधाइनि था त श्री रामचंद्र माता सीता जे खॼण बाद वञी राजा सुग्रीव सां मुलाक़ात करे उन सां दोस्ती करे थो ऐं बाली वानर के मारे किष्किंधा जो राज राजा सुग्रीव के वठी ॾिए थो। तंहिं बाद वानरनि ऐं ऋछियुनि के राजा सुग्रीव माता सीता जी ॻोल्हा लाइ मोकिलीनि था ऐं हनुमान इन कार्य में सफल थी गॾोगॾु लंका के जलाए लंका जी ताक़त ऐं बल के बि चेक करे वरी अची श्री रामचंद्र वटि पहुतो। तंहिं बाद रामचंद्र वञी लंका ते चढ़ाई करे रावण के मारे विजय हासिल करे थो ऐं वापस अची अयोध्या में सुख सां राज करण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 11हों अध्याय शुरू करे रहा आहियूं, जंहिंजो नालो आहे वाल्मीकि रखेश्वर जे आस्थान ते माता सीता जी जो पहुचण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, श्री रामचंद्र राज गद्दीअ ते वेही संसारी जीवन के धर्म जी वाट ॾेखारण वास्ते घणा ही यज्ञ कया ऐं सभई राज ऐं धन पंहिंजो रखेश्वरन ऐं ब्राह्मणन के संकल्प करे फ़क़ति हिकिड़ी धोती ऐं हिकिड़ो अंगूछो पाण वटि रखी हिकिड़ी सारी ऐं समंगला नाले जंत्र सीता जे बदन ते छॾियो। तॾहिं नारद मुनि ॿियनि रखेश्वरनि ऐं ब्राह्मणनि आशीर्वाद ॾेई चयो त हे महाराज, तव्हां त्रिलोकीनाथ पंहिंजे स्वरूप जो ध्यानु जेको असांखे ॾिनो अथव तंहिं में असां मगन रहूं था, सो ही राज वग़ैरह वठी छा कंदासूं। असांखे उन जी अयूज़ गायूं ध्यानु ॾियो जो अग्निहोत्र वग़ैरह करियूं, जंहिं में असांजो धर्म बणियो रहे। श्री रामचंद्र दया करे ब्राह्मणनि के गायूं ऐं ॿियूं बि घणियूं ई शयूं दान ॾेई वरी पंहिंजो राज करण लॻो। सतन दीपनि जा राजा ऐं सभई देवताऊं ऐं दैत वग़ैरह उन जी आज्ञा पालींदा हुआ। प्रजा औलाद वांगर पलजी आनंद सां हरि भजन में रही थे। हिकिड़े ॾींहुं रामचंद्र वेश बदलाए पंहिंजे नामूस जी परीक्षा वठण वास्ते अयोध्यापुरीअ में निकितो। सो हिकिड़े धोबी पंहिंजी स्त्रीअ सां वरंदी चयो त तूं मुंहिंजे चवण खां सवाइ हिकिड़ी राति ॿाहिरि वञी किथे रही आहीं, तंहिं करे हींअर तूं मुंहिंजे घर में रहण लाइक़ु न आहीं। तोखे जिते वणे उते हली वञ। मां को राजा रामचंद्र न आहियां जो संदसि स्त्री सीता जा केतिरो ई अरसो रावण वटि रही तॾहिं बि खेसि वरी पंहिंजे घर में रहण ॾिनो अथाईं। धोबीअ जे वाता पंहिंजी निंदा ॿुधी श्री रामचंद्र राज मंदिर ते अची चिंता में पइजी राति गुज़ारी ऐं सुबुह जो शत्रुघ्न खे चयो त सीता के जंगल में छॾे अचु, जो मां हिन खे पाण वटि रखी नथो सघां। सीता माता उन वक़्तु गर्भवती हुई, सो शत्रुघ्न इहा ॻाल्हि ॿुधी बेहोश थी वियो। तॾहिं रामचंद्र भरत खे इहा आज्ञा ॾिनी ऐं जॾहिं भरत बि अहिड़ी आज्ञा मञण खां लाचारी ॾेखारी, तॾहिं श्री रामचंद्र लक्ष्मण खे घुराए चयो त मां शत्रुघ्न ऐं भरत खे आज्ञा ॾिनी त सीता माता के जंगल में छॾे अचनि, जा हिननि न मञी, तंहिं करे हाणे तूं सीता खे वञी ईअं चयो त
तो रखेश्वरन जी स्त्रियों ने गंगा जी पूजा करण वास्ते बास बासी हुई, सो हली उन्हनि जी पूजा कर। जॾहिं हू तोसां हले तॾहिं तूं उनखे जंगल में वाल्मीकि रखेश्वर जे आस्थान वटि छॾे वापसि हलियो अच। सीता खे घर में रखण करे प्रजा मुंहिंजी निंदा करे रही आहे। जॾहिं लक्ष्मण श्री रामचंद्र जे वाता इहे वचन ॿुधा ऐं जवाब ॾियण वाजिब न सम्झियो, तॾहिं सीता माता खे चयाईं त तूं रखेश्वर ने गंगा जी पूजा करण जी बास बासी हुई, सो मूं सां गॾिजी हल। इहा ॻाल्हि ॿुधी सीता माता ॾाढो ख़ुशि थी ऐं केतिरनि क़िस्मनि जा गहना ऐं कपिड़ा रखेश्वरनि जी स्त्रियुनि वास्ते खणी लक्ष्मण सां गॾु रथ ते चढ़ी हली। उन वक़्तु केतिरा ई बदसुगण थिया, पर जगत माता सीता को बि वीचार न कयो। जॾहिं लक्ष्मण गंगा पार लंघे वाल्मीकि रखेश्वर जे आस्थान ते पहुतो तॾहिं रोवण लॻो। जानकी खांइसि पुछियो त हे लक्ष्मण, रोई छो थो, सुख त आहे न? इहे वचन ॿुधी लक्ष्मण व्याकुल थी समूरो हाल जानकीअ खे ॿुधायो ऐं हथ जोड़े वेनती कई त हे माता, मां तोखे इते जंगल में छॾण आयो आहियां जो श्री रामचंद्र अहिड़ी आज्ञा ॾिनी आहे। इहा ॻाल्हि ॿुधी जगत माता सीता बेहोश थी किरी पई ऐं पोइ ॾाढा विर्लाप करे लक्ष्मण खे चवण लॻी त हे लक्ष्मण, तो सुठो कयो जो रघुनाथ जी आज्ञा जो पालन कयई। मुंहिंजी तरफ़ां हथ जोड़े रघुनाथ जी खे चइजि त जेको अपराध मूं खां थियो हुजे सो खिम्या करे, छो त मां घणनि जन्मनि खां उन जी दासी आहियां। लक्ष्मण वाल्मीकि रखेश्वर जे आस्थान ते गर्भवती सीता खे रोईंदो छॾे मोटी आयो। वाल्मीकि रखेश्वर सीता खे पंहिंजी धीउ सम्झी आश्रम ॾांहुं वठी आयो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ सीता माता खे उन हंधि लव ऐं कुश नाले 2 पुट तमामु सुंदर, तेजवान, प्रतापी ऐं बलवान पैदा थिया। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 11 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।